अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल अथव। उम्मीद कयां पियो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों जो कि हिन वीडियो में मैं तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जीअं त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जो काफ़ी दोस्तनि खे घणे में घणो इंतज़ारु हो त हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी कॾहिं हलंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जो प्रोमो मुकमल अची चुको आहे सिंध TV चैनल ते। दोस्तों हीउ ड्रामो जेको आहे त 16 तारीख़ माना 16 मई ते हीउ ड्रामो सिंध TV चैनल ते हलंदो। दोस्तों महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल रज़ा मैसर खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कजो। हलो था पंहिंजे वीडियो की तरफ़। दोस्तों फरज़न मलिक खजूर पंहिंजे फेसबुक पेज ते जेको हिकु पोस्ट रखी त हीउ ड्रामो जेको आहे त 16 मई ते हलायो वेंदो सिंध TV चैनल ते। दोस्तों जंहिंमें सीनियर अदाकार ऐं KTN जा मशहूरु अदाकार कमु करे चुका आहिनि। उमेद अली कलवड़, इम्तियाज़ सुहाग, मंजू सतालाड़, आज़म मेंगल, असद खान कुरैशी, इन खां अलावा मशहूरु अदाकार शामिल आहिनि। दोस्तों हीउ ड्रामो जेको आहे त 16 मई ते सिंध TV चैनल ते हलंदो। दोस्तों जो वीडियो पसंदि अचे लाइक कंदा, कमेंट कंदा।